सुप्रीम कोर्ट सदारती रेफरेंस ते राय ॾेई छॾी। सेनेट चूंडूं ओपन बैलेट ज़रिए कराइण वारी इस्तदा रद्द। सुप्रीम कोर्ट 4-1 जी अक्सरियत सां पंहिंजी राय ॿुधाई। अदालती राय मूजिब चूंडूं ओपन बैलेट ज़रिए नथियूं कराए सघजनि। सेनेट चूंडूं आर्टिकल 226 तहत थींदियूं। सेनेट चूंड आइन तहत थींदी। वोट हमेशा लाइ गुझो नथो रखी सघिजे। इलेक्शन कमीशन जदीद टेक्नोलॉजी ज़रिए कदम खणी सघे थी। इलेक्शन कमीशन जे मुआवनत लाइ सभई इदारा पाबंद आहिनि। इलेक्शन कमीशन सेनेट चूंडुनि खे शफ़ाफ़ बणाए पार्लियामेंट आइन में तरमीम करे सघे थी। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो तारीख़ी आहे। सेनेट चूंडुनि में हमेशा पैसा इस्तेमाल थींदा रहिया। कानून साज़ी में मुखालिफ़ धुर जा ज़ाती मुफ़ाद अॻियां अचनि था। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ जूं पेशावर में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो पैसनि जे ज़ोर ते ईंदड़ ज़ाती मुफ़ादनि लाइ कानून साज़ी नथा कनि। मुल्क उहा तरक़ी नाहे कई जंहिंजो हक़दार आहे। मुखालिफ़ धुर सेनेट चूंडुनि में शफ़ाफ़ियत नथी चाहे। असां चाहियूं था त अवामी मुफ़ादनि जो ख़्यालु रखूं। यूसुफ रज़ा गिलानी क़यादत जी करप्शन बचाइण लाइ कमु कयो। मुल्क में कोरोना वायरस जा हमला जारी। कोरोना वायरस वधीक 46 ॼणनि खां हयातियूं खसी वरितियूं। फौतुनि जो अंग वधी 12,892 ताईं पहुतो। एनसीओसी मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1392 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 5,81,365 थी वियो। फ़ाल केसनि जो अंग वधी 22,093 ताईं पहुतो। 5,47,371 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। कुंभ भरिसां बुर्दी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो। फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। 4 ॼणा ज़ख़्मी। वारसनि पारां थाणे अॻियां लाश रखी धरणो। नवाबशाह में घोट ते छुरियुनि सां हमिलो कंदड़ औरत जो संदसि घर मां लाश हथायो आहे। वारसनि वाक़िए खे आपघात करार ॾेई छॾियो। नाहिद महर ते इल्ज़ाम हो त इन शादी तक़रीब में घोट नियाज़ ते छुरी सां हमिलो करे खेसि ज़ख़्मी कयो हो। ऐं कोयटा जे इलाइक़े मच में तेज़ रफ़्तार LPG गैस टैंकर ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरण सबबि कल्टी। हिकु ॼणो फ़ौत, 2 ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल।